लाहौर में खबर ईंदा लुत्फ़ ज़मान पार्क में पंजाब के अगूणे वॾे वज़ीर ऐं तहरीक इंसाफ़ के मरकज़ी सदर चौधरी परवेज़ इलाही इमरान ख़ान से मुलाक़ात कई, जंहिं में सियासी सूरतहाल, क़ानूनी ऐं अदालती मामलन ते ॻाल्हि ॿोल कई वई। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻुवाणनि पुलिस जी ज़मान पार्क में कयल ज़ालमाणे ऑपरेशन की मज़म्मत कई। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।